नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ हमारे पहुंचाईंदासीं। टंडो मोहम्मद खान में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम की मुस्तहक औरतुनि ज़िले ऑफिस मुसलसल बंद हुजण ख़िलाफ़ हैदराबाद और बदीन रोड ते धरणो हणी छॾियो आहे। टंडो मोहम्मद खान में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम की मुस्तहक औरतुनि ज़िले ऑफिस मुसलसल बंद हुजण ख़िलाफ़ हैदराबाद और बदीन रोड ते एहतजाज करे धरणो हयो आहे। तफ़सील मालूम कयो था न्याज़ ख़ासि के लिए टेलीफोन लाइन ते मौजूद है। जी न्याज़, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, टंडो मोहम्मद खान में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम की ज़िले ऑफिस मुसलसल बंद रहण समेत डिवाइस होल्डरनि पारां नाजायज़ कटौती ख़िलाफ़ मुस्तहक औरतुनि वॾे अंग में एहतजाज कंदे हैदराबाद बदीन रोड ते धरणो हणी छॾियो आहे, जंहिं सबबि ट्रैफ़िक की रवानगी मुतासिर थी वई आहे ऐं गाॾियुनि जूं डिघियूं कतारूं लॻी वयूं आहिनि। एहतजाज में शामिल मुस्मात खैरा, मुस्मात अल्लाह बचाई ऐं समाजी अॻवान ज़ाहिद जिसकानी समेत ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त ऑफिस बंदि हुजण सबबि खेनि माली मदद ऐं पंहिंजा मसइला हल कराइण लाइ सख़्त तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणो पवे थो। हिननि इल्ज़ाम लगायो त कुझु डिवाइस होल्डर गैर कानूनी तौर ते घरनि में डिवाइसूं हलाए मुस्तहक औरतुनि खां 1500 खां 2000 रुपयनि ताईं नाजाइज़ कटौतियूं करे रहिया आहिनि, जॾहिं त केतिरनि औरतुनि खे संदन ॿारनि जी तइलीम वज़ीफ़े जा पैसा अदा न आहिनि कया विया। मुतासिर औरतुनि वधीक चयो त हीउ समूरो अमल कुझु अमलदारनि ऐं डिवाइस होल्डरनि जी मुबीना मिली सां थी रहियो आहे, छो त अमलदारनि जी इजाज़त खां सवाइ अहिड़ी सरगर्मी मुमकिन न आहे। एहतजाज कंदड़ औरतुनि हुकूमत खां मुतालबो कयो त फौरी तौर ते ऑफिसूं खोलाए नाजाइज़ कटौती बंदि करायूं वञनि ऐं ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। जी न्याज़ ख़ासि के लिए हमारी मेहरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।